नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त समूरे मुल्क में अॼु शब बारात इंतहाई अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वेंदी। शब बारात जे हवाले सां मस्जिदनि, घरनि ऐं घटियुनि खे सजायो वियो आहे। मेलाद ऐं नात ख़्वाननि जूं महफ़िलूं बि सजायूं वेंदियूं। समूरा मुसलमान रब पाक आॾो इबादत करे पंहिंजी गुनाहनि जूं माफ़ियूं घुरंदा। शब बारात ते वॾे अंग में माण्हू मक़ामनि ॾांहुं वेंदा आहिनि ऐं पंहिंजे प्यारनि जे क़बरनि ते गुलनि चाढ़ण सां गॾु संदसि मुग़फ़िरत जे लाइ बि दुआऊं घुरंदा आहिनि। पर हिन भेरे कोरोना वायरस सबबि हुकूमत हर क़िस्म जी इज्तिमाउनि ते पाबंदी लागू करे रखी है। आलमनि बि अवाम खे अपील कई आहे त हू घरनि में नफ़ल पढ़नि, क़ुरान पाक जी तलावत ऐं ज़िक्र कनि ऐं नफ़ली रोज़ा बि रखनि। कुझु मस्जिदनि में शब बारात जे महदूद इज्तिमाउनि जो बंदोबस्त कयो वियो। भलारी रात अल्लाह जा नेक बाना इबादत में जागी गुज़ारींदा ऐं मुल्क में हलंदड़ वबा जे ख़ात्मे लाइ दुआऊं बि घुरंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।